टाइम्स ऑफ इंडिया जी हिकु ख़बर मुताबिक़ इस्लामी आलिम इस्लामिक रिसर्च फाउंडेशन जे सदर डॉक्टर ज़ाकिर नाइक खिलाफ़ ख़मीस जे ॾींहुं इंडिया जे नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी या NIA पारां इंटरपोल खे ख़त लिखियो वियो आहे, जंहिं में घुर कई वई आहे त ज़ाकिर नाइक खिलाफ़ रेड वारंट जारी कया वञनि। गुज़िरियल साल बांग्लादेश जे गादियावारी शहर ढाका में अपस्केल कैफे ते थियल दहशतगर्द कार्रवाई खां पोइ इंडिया जे अंदर डॉक्टर ज़ाकिर नाइक खिलाफ़ ज़मानत न थियण जोगा वारंट पिणु जारी कया विया आहिनि। इंडिया ऐं बांग्लादेश जे कुझु इदारनि मुताबिक़ जन दहशतगर्दनि अपस्केल कैफे ते हमलो कयो, उन्हनि एतिराफ़ कयो आहे त उहे ज़ाकिर नाइक जूं तक़रीरूं ॿुधंदा हुआ। इंडिया जी मीडिया मुताबिक़ ज़ाकिर नाइक हिन वक़्तु सऊदी अरब में रहे पियो। जेकॾहिं संदसि खिलाफ़ इंटरपोल पारां रेड वारंट जारी थी विया त ज़ाकिर नाइक खे सऊदी अरब छॾणो पवंदो। ॾिसणो उहो आहे त इंटरपोल ज़ाकिर नाइक खिलाफ़ रेड वारंट जारी करे थो या न, छो त गुज़िरियल महीने दिल्ली पुलिस पारां इंडिया जे हथियारनि जे वॾे वापारी संजय भंडारी खिलाफ़ रेड वारंट जारी करण लाइ इंटरपोल खे चयो वियो, पर इंटरपोल उहो जवाब ॼाणाईंदे रेड नोटिस जारी करण खां इनकार कयो त संजय भंडारी जो केस ॾोहारी न पर सियासी आहे। अचो त ॾिसो इंटरपोल छा आहे। इंटरपोल 1923 में ठाही वई। शुरूअ में हिन इदारे जो नालो इंटरनेशनल क्रिमिनल पुलिस कमीशन हो, पर 1956 में हिन इदारे जो नालो इंटरपोल रखियो वियो। इंटरपोल आम पुलिस जीअं न आहे। हिन इदारे वटि न त पुलिस ऑफिसर आहिनि ऐं न ई ॻुझा इदारा। इंटरपोल दुनिया जे मुख़्तलिफ़ पुलिस इदारनि जे विच में राब्ते जो हिकु ज़रियो आहे। इंटरपोल जो हेडक्वार्टर लियोन फ्रांस में आहे, जंहिं में 650 जे लॻभॻि माण्हू कमु कनि था। 190 मुल्क इंटरपोल जा मेंबर आहिनि। जेकॾहिं ॾोहारी कंहिं मुल्क मां फरार थी वञे त उते जी हुकूमत इंटरपोल सां राब्तो कंदी आहे ऐं पोइ इंटरपोल उन जे ख़िलाफ़ सॼी दुनिया जे पुलिस खे हिकु रेड वारंट जारी कंदी आहे। ऐं जेकॾहिं ॾोहारी कंहिं मुल्क में गिरफ़्तार कयो वियो त इंटरपोल खे ॼाण पहुचाई वेंदी आहे ऐं इंटरपोल उन ॾोहारीअ खे संदसि मुल्क जे पुलिस हवाले कंदो आहे। इंटरपोल खे मना थियल आहे त हू कंहिं सियासी, फौजी या मज़हबी मसइले ते मुदाख़लत न करे। इंटरपोल ॾोहारियुनि, दहशतगर्दनि, इंसानी हक़नि जी लताड़ कंदड़नि, नस्ल कुशी कंदड़नि, स्मगलरनि समेत केतिरनि ई ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदी आहे।